أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ونادى أصحاب الأعراف رجالا يعرفونهم بسيماهم قالوا ما أغنى عنكم جمعكم وما كنتم تستكبرون أهؤلاء الذين أقسمتم لا ينالهم الله برحمة ادخلوا الجنة لا خوف عليكم ولا أنتم تحزنون. ونادى أصحاب النار أصحاب الجنة أن أفيضوا علينا من الماء أو مما رزقكم الله قالوا إن الله حرمهما على الكافرين الذين اتخذوا دينهم لهوا ولعبا وغرتهم الحياة الدنيا فاليوم ننساهم كما نسوا لقاء يومهم هذا وما كانوا بآياتنا يجحدون. ولقد جئناهم بكتاب فصلناه على علم هدى ورحمة لقوم يؤمنون. هل ينظرون إلا تأويله يوم يأتي تأويله يقول الذين نسوه من قبل قد جاءت رسل ربنا بالحق فهل لنا من شفعاء فيشفعوا لنا أو نرد فنعمل غير الذي كنا نعمل قد خسروا أنفسهم وضل عنهم ما كانوا يفترون. صدق الله العظيم. أي سدينا आराफ वारा मर्दन के जो सुञाणींदा इन्हनि खे इन्हनि जे निशानियुनि सां चवंदा त न बेपरवाह बणायो तव्हां खां तव्हांजी जमात ऐं जेको कुझु वॾाई कंदा हुयो तव्हां छा हीअ आहिनि जो कसम खणंदा हुयो तव्हां त न पहुचंदी इन्हनि खे अलाह जी रहमत दाख़िल थियो तव्हां जन्नत में न आहे ख़ौफ़ तव्हां ते ऐं न की ॾुख वारा थींदो तव्हां ऐं सॾींदा जहन्नम वारा जन्नत वारनि खे त पलटियो असांजे मथां पाणी या उन खां जो रिस्क ॾिनो तव्हांखे अलाह ताला ते चवंदा त बेशक अलाह ताला हराम कयो आहे इन खे काफ़रनि ते जिन माण्हुनि वरितो पंहिंजे दीन खे रांद रूंद करे ऐं धोखे में विधो इन्हनि खे दुनिया जी हयाती पोइ अॼु ॾींहुं विसारियूं था असां इन्हनि खे जीअं जो विसारियूं हिन ॾींहं जे मुलाक़ात खे ऐं जेको इनकार कंदा हुया असांजे आयतुनि जो अलबत्ता की कांदोसीं असां हिन वटि किताब जो तफ़सील बयानु कयोसीं असां इन जो खोले खोले बयानु कयोसीं असां इन खे इल्म ते हिदायत ऐं रहमत करण जे करे कहिड़ी क़ौम जे लाइ जेका ईमान आणे थी नथा ॾिसनि मगर उन जे तावील खे जंहिं ॾींहुं ईंदी तावील उन जी मुराद इन जी चवंदा हुआ माण्हू जिन विसारियो इन खे पहिरियों बेशक आंदो असांजे रब जे रसूलनि हक़ खे छा पोइ असांजे लाइ आहे कोई सिफारिशी जो सिफारिश कनि असांजे लाइ या मोटाया वञूं असां पोइ असां अमल कयूं सवाइ उन जे जेके असां अमल कंदा हुआसीं
बेशक नुक़सान में विधऊं पंहिंजे नफ़्सनि खे ऐं गुम थींदा इन्हनि खां उहो जेको कुझु घड़ींदा हुया, ठाहींदा हुया, कूड़ हणंदा हुया। सूरह आराफ़ जो 5 रुकू ऐं 8 सिपारे जो 12 रुकू, आयत नंबर 47 खां आयत नंबर 53 ताईं मुकम्मल रुकू जो तर्जुमो पढ़ियोसीं ऐं अल्लाह जी महिरबानी सां तिलावत कईसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान, तफ़सीर जलालैन, तफ़सीर दुर्र मंसूर जे मुताले मां निचूड़ ऐं तफ़सीर मज़हरी अरबी मां सफ़ो नंबर 357 खां हवाले सां नकुल कजे थो। आराफ़ वारा जेके दुनिया में पाण खे अज़ीम सम्झंदा हुया, वॾा सम्झंदा हुया, काफ़र, उन्हनि खे आराफ़ वारा इन्हनि जी निशानियुनि सां सुञाणींदा। पोइ उन्हनि खे आराफ़ वारा माण्हू चवंदा इन्हनि काफ़रनि खे, इन्हनि मुतकब्बिरीन खे त अॼु खां तव्हांजी जमात का शइ, तव्हांजी घणाई, तव्हांजे मददगारनि, तव्हांजे औलाद, तव्हांजे माल जे गॾु करणु कंहिं शइ खे बेपरवाह न कयो। माल जी घणाई बि कमु न आयो, औलाद जी घणाई बि कमु न आयो, मददगारनि जी घणाई बि कमु न आयो। तव्हांजी पंहिंजी घणाई ऐं कसरत बि तव्हां का शइ टारे बेपरवाह करे को फ़ाइदो ॾे, ईअं बि कोन थियो। ऐं जिन बुनियादनि ते तव्हां तकब्बुर, आकड़, वॾाई कंदा हुयो, उन तकब्बुर, आकड़, वॾाई बि तव्हांखे फ़ाइदो न ॾिनो। इहो आराफ़ वारा इन कोट ते जहन्नम वारनि अहिड़नि मुतकब्बिरीन खे सॾु करे चवंदा, या वलीद इब्न मुग़ीरा, ए अबू जहल बिन हिशाम, ए फलाणा, ए फलाणा। पोइ इहे ॾिसंदा जन्नत जे तरफ़, पोइ इन जन्नत में फ़ुक़रा, ज़ुअफ़ा, जिन ते इहे दुनिया में मस्करी कंदा हुआ, टोकूं कंदा हुआ, ठठोलूं कंदा हुआ, जीअं हज़रत सलमान रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत सुहेब, हज़रत ख़ब्बाब, हज़रत बिलाल ऐं उन जहिड़ा फ़क़ीर, मिसकीन, ग़रीब नबी सिंह जा सहाबा, उन्हनि ते इहे मुतकब्बिर टोकूं कंदा हुआ। पोइ इन्हनि मुतकब्बिरीन खे इहे आराफ़ वारा चवंदा, हिननि कमज़ोरनि, ज़ईफ़नि, ग़रीबनि, मिसकीननि नबी सिंह जे सहाबा जे लाइ तव्हां चवंदा हो त इन्हनि खे जन्नत कोन मिलंदी, इन्हनि खे अल्लाह जी रहमत कोन मिलंदी, इन्हनि खे कोई हिसो कोन मिलंदो। या आराफ़ वारनि खे इहे चवंदा त इन्हनि खे अल्लाह जी रहमत कोन हासिलु थींदी। अल्लाह ताला इन्हनि खे फरमाईंदो, उदख़ुलुल जन्नत ला ख़ौफ़ुन अलैकुम वला अंतुम तहज़नून, तव्हां जन्नत में दाख़िल थी वञो, तव्हां ते कोई भउ भोलो कोन्हे, कोई ख़ौफ़ कोन्हे, को ॾुख ॾाखड़ो कोन्हे, तव्हां जन्नत में हलिया वञो। जन्नत में दाख़िल थी वेंदा। पोइ इहे आराफ़ वारा बि जन्नत में दाख़िल थी वेंदा अल्लाह जे महिरबानीअ सां। पोइ जॾहिं इहे काफ़र ॾिसंदा, जहन्नम वारा ॾिसंदा त आराफ़ वारा बि जन्नत में हलिया विया आहिनि, उन्हनि जे ज़हन ऐं दिलि में बि ख़्यालु पैदा थी पवंदो, लालच पैदा थी पवंदी त मतां असांखे बि का रिआयत मिले, असांजे लाइ बि को अहिड़ो कमु थी पए। पोइ चवंदा त जन्नत वारनि सां असांजूं माइटियूं आहिनि,
असांजा माइट आहिनि असांखे इजाज़त ॾे रब साईं त असां हिननि खे ॾिसूं हिननि सां ॻाल्हायूं पोइ पंजनि मिटनि माइटनि खे जेके जन्नत में हूंदा उन्हनि खे ॾिसंदा ऐं उन्हनि खे जेका नेमतूं हूंदियूं उहे बि ॾिसंदा पोइ उन्हनि खे सुञाणींदा पर जन्नत वारा हिननि खे कोन सुञाणींदा छो त हिननि जा मोह कारा थी चुका हूंदा जहन्नम जे करे पोइ जहन्नम वारा जन्नत वारनि खे उन्हनि जे नालनि सां सॾींदा नाला खणी उन्हनि खे सॾींदा ऐं उन्हनि खे उन्हनि जूं माइटियूं यादि ॾियारींदा मिसाल को चाचो मामू सौट मासा त अहिड़े क़िस्म जूं रिश्तेदारियूं पोइ उन्हनि खे चवंदा अनफ़ीदू अलैना मिनल माउ अॼु असां ते को पाणी त परटियो अफ़ाज़ फीस चयो मथों खां का शइ खे हारियणु असां ते पाणी त हारियो परटियो या जेको अलाह तव्हांखे रिस्क ॾिनो आहे खाधे पीते खां जन्नत जा मेवा वग़ैरह पोइ जन्नत वारा उन्हनि खे जवाब में चवंदा त इन अल्लाह हर्रमहुमा अलाह ताला हिननि ॿिन्ही शयुनि खे तव्हांजे मथां हराम कयो आहे पीअण वारी शयुनि पाणी खे बि ऐं खाधे खे बि अलल काफ़िरीन काफ़रनि जे मथां ए बदबख़्तनि जी जमात अॼु तव्हां रो था दुनिया में तव्हां रोइण खे छॾे ॾिनो हो उहे क़बरुनि मां बि उथंदा त उञा महशर में मौक़फ़ में बि ईंदा त बि उञा जहन्नम में वेंदा त बि उञा पोइ इहो सॾींदे 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 40 सालनि खां गुज़री वेंदा पोइ 40 सालनि खां पोइ हिननि खे जवाब मिलंदा अंतुम बाक़िसून तव्हां इन्ही में कोई बि तव्हांखे रिलीफ न मिलंदो को न पाणी न को खाधो इहे कहिड़ा बदबख़्त काफ़र हूंदा जेके पंहिंजे भाउ खे जहन्नमी जन्नती भाउ खे चवंदो मुंहिंजा भाउ मुंहिंजी मदद कर मां त सड़ी विया पोइ उनखे जन्नती भाउ जवाबु ॾींदो त अलाह ताला काफ़रनि ते जन्नत जे नेमतुनि खे हराम कयो जिन काफ़रनि पंहिंजे दीन खे रांदि ऐं रूंद बणायो टोकूं ऐं मज़ाकूं ऐं ठठोलूं बणायो दीन ते इस्तेहज़ा कयो ऐं इन्हनि जिन माण्हुनि खे दुनिया जी हयाती धोखे में विधो सभु कुझु दुनिया खे सम्झूं दुनिया जे चमक धमक खे सम्झूं दुनिया जे माल मता खे सम्झूं जिन जो कोई दीन जे तरफ़ तवजो न दीन जे ॻाल्हियुनि ते दीन जे कमनि ते शरीयत मुताहर ते टोक ठठोल मज़ाक फरमाईंदो अॼु ॾींहुं असां बि तव्हांखे विसारे था छॾियूं जीअं अॼोके आहिनि तव्हां ॾींहं जे मुलाक़ात खे विसारे छॾियो दुनिया में ऐं आयतुनि जो इनकार कंदा हुयो असां त तव्हां ॾे किताब मोकिलियोसीं क़ुर मजीद जंहिंमें हर शइ तफ़सील सां लिखियलु हुई हलाल हुयो हराम वाइज़ नसीहत किस्सा अक़ाइद हक़ा बातिला सभु ॻाल्हियुनि में तफ़सील सां बयानु कयूंसीं हिदायत वारो किताब हो रहमत हुई क़ौम जे लाइ जेका क़ौम ईमान आणे पोइ इहे माण्हू त इंतज़ारु पिया कनि जॾहिं हिननि जो मौत अची वियो जिन दुनिया में आख़िरत खे विसारियो दीन खे विसारियो रसूलनि जेका हक़ जो पैगाम आंदो उनखे विसारियो पोइ क़यामत जॾहिं चवंदा कोई आहे सिफ़ारिशी असांजी सिफ़ारिश करे सिफ़ारिशुनि खे ॻोल्हींदा या ॿियो मुतालबो कंदा त असांखे दुनिया में मोकिलियो वञे मोटायो वञे पोइ असां जेके अमल कुधा कंदा हुआसीं नामुनासिब कंदा हुआसीं शरीयत जे ख़िलाफ़ु अमल कंदा हुआसीं असां वञी अमल सालेह कयूं अल्लाह ताला फरमाइनि कद ख़सिरू अनफुसहुम इन्हनि पंहिंजे पाण खे नुक़सान में विझी छॾियो टोटरे में विझी छॾियो तबाही में विझी छॾियो वक़्तु गुज़री चुको टाइम पीरियड गुज़री चुको हाणे ॿीहर मोहलत न मिलंदी ववल्ल अन्हुम मा कानू यफ्तरून जेके ॻाल्हियूं ठाहींदा हुआ ॻाल्हियूं घड़ींदा हुआ पंहिंजो हथ ठोकियूं जेको कुझु चवंदा हुया इहो अॼु सभु इन्हनि खां गुम थी वेंदो अल्लाह ताला सॼी उम्मत खे अहिड़नि बदबख़्तनि खां बचाए
अल्लाह ताला समूरनि खे दीन ईमान शरीयत मुतहरा जी दौलत नसीब फरमाए। इस ताणी रुकू पूरो थियो इंशाअल्लाह ज़िंदगी रही सुभाणे या रुकू सुभाणे तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। सल्लल्लाहु तआला अला खैरिल खल्क़ि व आलिहि व सहाबिहि अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।